तव्हांखां सुठो कलाम ॿुधंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजे प्रोग्राम में मुहर्रम साईं, तव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां अॼु असांजे सथ में शामिल थी विया आहियो। अॼु खां तव्हां असां सां गॾु हूंदो, तव्हांजी जेसीं ताईं माना गॾु हूंदो तेसीं महिरबानी चवंदा रहंदासीं। जी जी ज़रूरु, हाणे पाण मोकिलाईंदासीं, जो प्रोग्राम हिते पूरो थिए थो। जी सो इरशाद जागीरानी ऐं शाज़िया शेख अॼु असां हिन प्रोग्राम में मोकिलायूं था। इनशाला सुभाणे वरी दीवाली बि आहे। सो हिंदू भाइरनि खे अॻुवाट दीवाली जूं मुबारकूं हुजनि। असांजो प्रोग्राम बि तव्हां ॾिसंदो सुभाणे, माना ज़बरदस्त हूंदो प्रोग्राम। भलो प्रोग्राम असां कयो आहे। उहो प्रोग्राम तव्हांजे समात में सात ताईं पहुचंदो। साॻे टाइम ते 10 वॻे तव्हां ॾिसंदो। हिते अॼु असांजो प्रोग्राम पूरो थिए थो। पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे। सो मोकिलाणी भला कहिड़ी, जी लतीफ़ जी मिठी ॿोली, पाण सदाईं गॾु। अल्लाह भाई मिलन नथा महबूब थो सिके तन लैसा अजो कन सुहणन कयो ॾाढो आ गुमराह। ओ आहिनि रुस्तम अबड़ा सफ़ा बेपरवाह नथा मञन मूं मिसकीन जी। कई के मुझी दिल के